घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर ऐं वाइस चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल घोटकी मीर बाबर अली ख़ान लुंड बेसिक हेल्थ सेंटर बागुडहू जो दौरो कयो। इन मौके ते डॉक्टर बशीर अहमद भुट्टो ऐं डॉक्टर आगा शफ़ीक अहमद पठाण मीर बाबर अली ख़ान लुंड के बेसिक हेल्थ यूनिट बागुडहू जे सूरतहाल बाबति आगाह कयो। मीर बाबर अली ख़ान लुंड बेसिक हेल्थ यूनिट बागुडहू में डॉक्टरनि ऐं अमले जी मौजूदगी ते इत्मीनान जो इज़हार कयो। मीर बाबर अली ख़ान लुंड बेसिक हेल्थ सेंटर यूनिट बागुडहू में मरीज़नि ऐं उन्हनि जे वारसनि सां मुलाक़ात कई। उन खां सीनियर में मौजूद सेंटर में मौजूद सेहत जी सहूलतुनि बाबति मालूमात हासिल कई। हिन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मीर बाबर अली ख़ान लुंड चयो त सिंध हुकूमत सेहत जे शोबे ते ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे त जीअं माण्हू उन्हनि सहूलतुनि मां फ़ाइदो हासिल करे सघे। हुन चयो त मरीज़नि खे बहितर सेहत जूं सहूलतूं मुफ़्त में फ़राहम कयूं वञनि। इलाज बाबति का बि शिकायत हुजे त उन्हनि खे जल्द हल कयो वञे। डॉक्टर ऐं अमले जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे। हुन चयो त सेहत जे हवाले सां का बि ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। उन खां अॻु बि मीर बाबर अली ख़ान लुंड बेसिक हेल्थ सेंटर में मौजूद मेडिकल स्टोर जो दौरो कयो ऐं दवाउनि जी दस्तियाबी बाबति पुछाणो कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।